बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, ऐं या नसरुल्लाह कडाणी। मालिकनि जो टोपी ड्रामो जंहिंखे आम ज़बान में आम माण्हू चवंदा आहिनि चूंड चह चुट जो अमल जारी आहे। अक्सर करे असांजा माण्हू मायूस थी विया आहिनि इन सिस्टम मां, पर अञा इन्हनि में सुजागी कोन पई अचे। मुंहिंजी ऑफिस मीरपुर माथेलो प्रेस क्लब ऐं असिस्टेंट कमिश्नर जेको आरओ आहे उनजी ऑफिस लॻो लॻा आहे। फार्म जमा कराइण, फार्म वठण, मुंहिंजा बि घड़ी घड़ी उते चक्कर लॻनि पिया। हिकिड़ी ॻाल्हि त मां नोट कई आहे त वॾेरनि जे कढ हाणे माण्हू एतिरा न आहिनि। चंद माण्हू पंहिंजा वाठा जेके चमचा आहिनि उहे गॾु खयों वधा आहिनि, जन के गुल भी पंहिंजे जेब मां ख़रीद करे ॾींदा आहिनि, उहे उन्हनि जे मथां गुल सटनि था। हाणे सभई वॾेरा अक्सर वॾेरनि फार्म भराया आहिनि, फार्म अॼु जमा कराया आहिनि, उहो तव्हांखे हाल अहवाल ॾियां थो। वॾेरनि जो ई हाल अहवाल ॾींदुमि। ॿियो मूं वटि कहिड़ो हाल अहवाल आहे, जंहिंमें कुझु सोशल वर्कर वग़ैरह आहिनि, कुझु मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां ताल्लुक़ रखंदड़ ग़रीब माण्हू आहिनि, आम माण्हू आहिनि, विचोले तबिके वारा माण्हू आहिनि, उन्हनि बि फार्म भराया आहिनि। पर हाणे उन्हनि खे ख़बर आहे हिते सिलेक्शन आहे, सिंध गवर्नमेंट पीपी जे हवाले करणो आहे, पंजाब वरी जेके नयूं पार्टियूं आहिनि उन्हनि जे हवाले करणो आहे, वफ़ाक नवाज़ शरीफ़ जे हवाले करणो आहे, ऐं गॾियल हुकूमत ठाहिणी आहे सिलेक्शन। जेकॾहिं हक़ीक़ी असां वटि इलेक्शन हुजे त कानून ऐं आइन ते अमल थिए त हर माण्हू दिलचस्पी बि वठी सघे थो, इलेक्शन में हिसो वठी सघे थो। मां अॼु ॾिठमि पे त फिलानो भोतार, हाणे ज़िंदाबाद जा नारा जवाब ॾियण वारा के बि कोन हुया। पाण सां गॾु वाठा त वठी आया, कोई गुल सटे पियो, कोई छा करे पियो। पूरे ज़िले में इहा सूरत हाल आहे। अवाम इन्हनि वॾेरनि मां त मायूस थी चुको आहे, पर इन्हनि खे नेमल बदल अञा कुझु कोन थो मिले। कोई असां पंहिंजा किरदार बहितर न करे सघिया आहियूं। जेके समाजी कारकुन आहिनि या सोशल वर्कर टाइप आहिनि या ईमानदार टाइप माण्हू आहिनि, उहो पाण खे सही साबित न करे सघिया आहिनि। हिकु त उन्हनि में कोताहियूं आहिनि, ॿियो त असांजो सिस्टम ई ख़राबु आहे न। हाणे को माण्हू जेकॾहिं इलेक्शन विढ़े त इलेक्शन विढ़ण लाइ बि किरोड़े रुपयनि जी ज़रूरत आहे, उहे बि न आहिनि। सिस्टम बि ख़राबु आहे। खटणा बि इहे बंगलनि वारा गाॾियुनि वारा वॾेरा आहिनि, आम माण्हुनि खे वोट ॾियण लाइ बि केरु तयारु न आहे। इन हवाले सां तव्हांखे कुझु अॼु जन फार्म जमा कराया आहिनि, चंद उन्हनि माण्हुनि जा नाला तव्हांखे ॿुधायां थो जन खे असां सुञाणींदा आहियूं। अॻूणे MNA ख़ालिद अहमद लुंड क़ौमी असेंबली NA 198 ते फार्म भरायो आहे। उन सां गॾु साॻी 198 ते मियां मिठे भी फार्म जमा करायो आहे, ख़ालिद लुंड भी फार्म जमा करायो आहे, मियां मिठे साहब भी फार्म जमा करायो आहे, ऐं नादर अकमल लगारी भी फार्म उते जमा करायो आहे। अहिड़ी तरह घोटकी खानगढ़ जे क़ौमी तक NA 199 ते अली गोहर महार फार्म जमा करायो आहे, हाजी खान महार फार्म जमा करायो आहे, धारेजा भाइरनि जमा करायो आहे फार्म। PS 18 उबावड़ो उन ते अॻूणे MPA शहरयार शर साहब, मेहताब डहर जे पुट यावर मेहताब डहर, मियां मिठे जे पुट मियां रफ़ीक फार्म जमा करायो आहे। उनखां अलावा ॿिया बि खोड़ सारा माण्हू आहिनि। मूंखे हाणे असद गुरगेज जी कंफर्म ख़बर न पई आहे जो उन फार्म जमा करायो आहे या न जमा करायो आहे। PS 19 मीरपुर माथेलो डहरकी, जंहिं ते अॻूणे सूबाई वज़ीर सागी नादर अकमल लगारी फार्म जमा करायो आहे, अॻूणे सूबाई वज़ीर
अब्दुल बारी पेताफी फार्म जमा करायो आहे। हालार पेताफी जेको नओं पीपी में शामिल थियल आहे उन्ही फार्म जमा करायो आहे। जमात इस्लामी जे ज़िलई अमीर तश्कील सदीकी फार्म जमा करायो आहे। मंसूर बोज़दार PS 19 ते फार्म जमा करायो आहे। उन सां गॾु ॿिया केतिरा ई माण्हू आहिनि जन अॼु फार्म जमा कराया आहिनि आरओ ऑफिस में, ARO ऑफिस ऐं RO ऑफिस में। PSV खानगढ़ ते अॻूणे MNA मोहम्मद बख्श महार फार्म जमा करायो आहे। अॼु JUI घोटकी ज़िले जे अमीर मौलाना इसाक लगारी साहब फार्म जमा करायो आहे। कोई हिकिड़ो गराणी आहे नौजवान, उन्ही फार्म जमा करायो आहे। अब्दुल्ला गराणी फार्म जमा करायो आहे PSV ते। PS 21 घोटकी अॻूणे सूबाई वज़ीर अली नवाज़ उर्फ राजा महार फार्म जमा करायो आहे। इकराम धारे जो फार्म जमा करायो आहे। इफ्तिखार लुंड फार्म जमा करायो आहे। एहसान सुंदराणी फार्म जमा करायो आहे। उते भी अब्दुल्ला गराणी फार्म जमा करायो आहे। एहसान सुंदराणी जे पुट हमदा सुंदराणी उते फार्म जमा करायो आहे। नवाज लीग जे कोई आगा गुल मोहम्मद खान पठान उन्ही फार्म जमा करायो आहे। औरत उम्मीदवार यास्मीन ताहिरा समेत 11 उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि। हाणे असल मुक़ाबला जिते थियणा आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां। असल मुक़ाबला हिकु थियणा आहिनि NA 198 क़ौमी असेंबली जे तक मीरपुर डहर की उबावड़ो ते ख़ालिद लुंड ऐं मियां मिठो विच में सख़्त मुक़ाबला थियण जा इम्कान आहिनि। पर अञा ताईं इहे मरहला अञा फार्म जमा थिया आहिनि, स्क्रूटनी थींदी, हथ खणी वेंदा, उहो फाइनल डिसीजन बाद में ई थींदो। पर फ़िलहाल उन्हनि जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। इम्कान आहे जो मियां मिठो आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन विढ़ंदो ऐं इम्कान इहो बि ज़ाहिर कयो पियो वञे जो ख़ालिद अहमद लुंड PP जे टिकट ते इलेक्शन विढ़ंदो। उन सां गॾु ही PS जेका 19 आहे डहरकी ऐं मीरपुर माथेलो, इते तमामु सख़्तु मुक़ाबलो थियण वारो आहे। इम्कानी तौर PP तरफ़ां जेको अब्दुल बारी पिताजी खे टिकट ॾिनो पियो वञे ऐं आज़ाद उम्मीदवार तौर नादर अकमल लगारी हिन सां मुक़ाबले लाइ तयारु आहे। हिते सख़्तु तरीन कांटे जो जेको मुक़ाबलो चवंदा आहिनि, कांटे जो मुक़ाबलो थियण जो इम्कान आहे। उनखां अलावा PS उबावड़ो ते हाणे असांखे ज़रियनि वटां इहा ई ॼाण मिलियल आहे जो PS 18 उबावड़ो ते शहरयार शर जे बजाए शहरयार शर तक में PTI जो हुयो न, या महताब डहर खे टिकट ॾिनो पियो वञे। पर हाणे हिते मुक़ाबला आहिनि 3 माण्हुनि जा। ॾिसूं जेकॾहिं PP टिकट शहरयार शर खे ॾिए थी पार्टी त जाम महताब डहर ज़रूर PP जे मुखालफ़त में बीहंदो। पर जेकॾहिं जाम महताब डहर खे PP पारां टिकट ॾिनो वञे थो त शहरयार शर जो वला आलम उनजे मुक़ाबले में बीहे थो या नथो बीहे। पर इन्हनि जे मुक़ाबले में मियां रफ़ीक बि आहे। पर हिते PS 18 उबावड़ो ते बि सख़्तु मुक़ाबले जा इम्कान आहिनि। हाणे अचूं PS 21 ते घोटकी सूबाई तक घोटकी वारी, जंहिं ते हाणे इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे जो पीपल्स पार्टी तरफ़ां अली नवाज़ उर्फ राजा महार खे टिकट ॾिनो पियो वञे। हाणे सैफुल्ला धारे जो ॾिसूं उनजे मुक़ाबले में बीहे थो कोन थो बीहे। राशिद महमूद सुमरे साहब भी फार्म भरायो हो। अब्दुल कयूम हालेजवी साहब भी फार्म भरायो आहे। हाणे उते को पप्पू चाचड़ आहे JUI जो उम्मीदवार, हाणे उहो उम्मीदवार थिए थो। हाणे अञा ताईं टिकटूं जमा न आहिनि थियूं। टिकटूं त जनवरी जे 13 ताईं हिननि खे जमा कराइणियूं आहिनि। पर PP जे जेकॾहिं PP टिकट ॾिनी राजा महार खे, जेकॾहिं धारे जे उन सां मुक़ाबलो कयो, धारे जो बि कोन थो लॻे सैफुल्ला धारे जो हथ खणी वेंदो, छो त 5-6 ॾींहं थिया आहिनि फिरियाद तारपुर साहिबा PP जी जेका अॻवान आहे उहा इकराम धारे जे वटि आई हुई। शायदि सैफुल्ला खे मनाए विया जो PP जे उम्मीदवार जो मुक़ाबलो न कंदो। पर हो पप्पू चाचड़ भी आहे, अब्दुल कयूम हालेजवी भी आहे, मौलाना राशिद महमूद सुमरो भी आहे। यकीनन जमायत इस्लामी तरफ़ां उन्हनि टिनी मां कंहिं हिकिड़े खे टिकट ॾिनो वेंदो, जंहिं टिकट ॾियण खां पोइ राजा महार सां भी सख़्तु मुक़ाबलो कयो वेंदो। खटण हाराइण जो मामिलो आहे, छो त
असांजे भोतारड़नि जा किरदार त तव्हांजे साम्हूं आहिनि। हिते असां वटि अब्दुल बारी पिताफी हुजे, हुते राजा हुजे, या हुते अली गौर हुजे, या ख़ालिद लुंड हुजे, या शहरियार शर हुजे, या जेके बि आहिनि वॾेरा भोतार, सभिनी जा किरदार वाइखा आहिनि। ही जेका सोशल मीडिया आहे इनखे पूरी तरह नंगो करे छॾियो आहे। किथे खाइनि था, किथे 40% कमीशन वठनि था। असांजे बजट मां हू अरबपति बणिजी विया आहिनि। असांजा बचड़ा बुखार में मरी रहिया आहिनि, बुखनि में मरी रहिया आहिनि। तैलीम कोन्हे। असांजे बजट तां हू अरबपति थी विया आहिनि। जंहिंजे घरनि खे लोड़ा हुया उहे अॼु पैलेस बणायूं वेठा आहिनि, वॾा वॾा बंगला ठाहियूं वेठा आहिनि। 3-3, 4-4, 5-5 करोड़, 15-15 करोड़ जूं गाॾियूं कायूं वधा आहिनि। पोइ यकीनन वॾेरनि जे मुक़ाबले में जेकॾहिं JUI जो को उमेदवार आयो सुठो, को फेस वैल्यू वारो, थी सघे थो उहो उते कामयाब थिए। चाचड़नि जो उहे बि वोट घणो आहे। मां त मजमूई तौर हिकिड़ो हालवाल तव्हांखे ॾियां थो जो घोटकी ज़िले में सियासी सूरत-हाल छा आहे। हिन टाइम कंफर्मेशन कंहिं शइ जी बि न आहे, छो त अञा फार्म जमा थिया आहिनि, स्क्रूटनी थींदी, हथ खणण वारो मरलो थींदो, टिकटूं विराइण वारो मरलो थींदो। पर ही मुंहिंजी अंदाज़े मुताबिक़ हिकिड़ी अॻकथी आहे। हाणे आम माण्हू इलेक्शन में छा विड़े, न इलेक्शन आहे कोन, हिते आहे बि सिलेक्शन। असांजी क़ौम बि अबोझ आहे। माना गाॾियूं ऐं बंगला ॾिसी उन्हनि खे अल्लाह इज़त वारो सम्झनि था, किरदार ॾिसी उनखे इज़त वारो कोन था सम्झनि। असां में 90% माण्हू, पब्लिक जेका आहे 90% माण्हू असां कंहिं न कंहिं भोतार जा वाठा आहियूं। कोई महार जो वाठो आहे, कोई लुंड जो वाठो आहे, को कहिड़े लुंड जो वाठो आहे, को कहिड़े पिताफी जो वाठो आहे, को बारी पिताफी जो वाठो आहे, को हालार जो वाठो आहे, को शहरियार जो वाठो आहे, को मेहताब ॾहर जो वाठो आहे, को राजा महार जो वाठो आहे, को धारेजन जो वाठो आहे। असां 90% हाणे अबोझ त कोन था चऊं, असां त क़ौम में बि नथा अचूं। असां छिड़ विछड़ माण्हू, लाशऊर माण्हू, बुज़दिल माण्हू, ग़ुलाम माण्हू बंगला ॾिसी वोट ॾींदा आहियूं, बंगला ॾिसी फ़ैसिला कंदा आहियूं जो फिलानो भोतार इज़त वारो, फिलानो सरदार। अड़े उन्हनि जा कुदा किरदार त ॾिसो, उन्हनि जा कुदा करतूत त ॾिसो। कातिल आहिनि, असांजे बचड़नि जा कातिल आहिनि, तैलीम जा कातिल आहिनि, असांजे मुस्तक़बिल जा कातिल आहिनि। हर तरह सां उहे वॾेरा भोतार कातिल ई कातिल आहिनि। मुंहिंजा बचड़ा बुख ऐं बीमारियुनि में मरनि था। भोतार साईं आयो, जिए खान साईं, जिए खान साईं। अड़े असां ॿुॾी बि नथा मरूं। अहिड़े बद किरदारनि जी इज़त कयूं था, अहिड़े बद किरदारनि खे इज़त वारो सम्झूं था, अहिड़े बद किरदार वॾेरनि खे वोट ॾेई आला ऐवाननि ताईं पहुचूं था। पोइ 5 साल वेही रोऊं था, 5 साल वेही रड़ियूं था। पोइ अदा नसरुल्लाह गराइणी तूं हिम्मत कर, अदा फिलाना कॉम्प्रस तूं हिम्मत कर, अदा वकील फिलाना तूं हाणे हिम्मत कर, अदा समाजी अॻवान तूं हिम्मत कर, अदा शहरी इत्तेहाद वारा तूं कुझु कर। फेसबुक ते दाहूं कूकूं आहिनि, ज़ुल्म ॾे ज़ुल्म, ज़ुल्म ॾे ज़ुल्म। अड़े बाबा, हाणे तव्हांखे मौक़ो आहे वॾेरनि जे मुखालफ़त में बीठल आम हिकिड़े नंढड़े शख़्स खे वोट ॾेई वॾेरनि खे, भोतारनि खे, ज़ालिम किरदारनि, फिरौननि खे आईनो ॾेखारियो। तव्हांजी ही औकात आहे। तव्हां ज़ालिमनि खे असां वोट ॾियण लाइ तयारु न आहियूं। पोइ 5 साल वेही रोईंदासीं। हाणे अदा तूं कुझु कर। अड़े बाबा, तूं पाण पंहिंजे हथनि सां वोट ॾेई भोतारनि जो ऐं तूं पंहिंजो मुंहुं अछो कयो आहे। हाणे रोई छो थो? हाणे तुंहिंजे बचड़नि जी तैलीम तबाह आहे। तोखे इस्पताल में गोरी न आहिनि, तुंहिंजो बचड़ो उते तड़पी तड़पी फौत थी वञे थो। तुंहिंजे ज़ख़्मी थियल नौजवान पुट लाइ इलाज कोन्हे। तूं TB जे मर्ज़ में तुंहिंजी अमड़ फौत थी वई आहे। रोड रस्ता तबाह आहिनि, रेवेन्यू में करप्शन आहे, पुलिस में कमदार वेठा आहिनि, रेवेन्यू में कमदार वेठा आहिनि, रोड्स खाते में कमदार वेठा आहिनि, ज़ालिम ऐं करप्ट वेठा आहिनि। पोइ तव्हांजो रोइण कंहिं बि कम जो न आहे। तव्हां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयो, वॾेरनि जी मुखालफ़त कयो। वॾेरनि जे मुखालफ़त में हिकिड़े आम नंढड़े शख़्स खे वोट त ॾियो। न साईं, मां मुजीब मरणास खे वोट न ॾींदुमि, उहो मरणा, अल्लाहु अकबर। अड़े बाबा, जेकॾहिं मुजीब मरणास इलेक्शन में बीठल आहे, जेकॾहिं तश्कील सदीकी इलेक्शन में बीठल आहे, जेकॾहिं इसाक लगारी इलेक्शन में बीठल आहे, त वॾेरनि खां पोइ बि कुझु न कुझु बहितर आहिनि। अदा
पोइ बि इन्हनि खे वोट ॾियो। बुग़्ज़ छॾियो यार, बुग़्ज़ छॾियो यार। जेकॾहिं तव्हां आम माण्हुनि सां बुग़्ज़ रखी ज़ालिम वॾेरनि खे वोट कंदो, तव्हांजी मुस्तक़बिल जेका बर्बाद आहे तव्हां उनखे वधीक बर्बाद कंदो। पोइ रोइण जी ज़रूरत न आहे यार, पोइ दाहू कूकू करण जी ज़रूरत न आहे। रेवेन्यू वारे मूंसां ज़ुल्म कयो, मूंसां पुलिस वारे ज़ुल्म कयो, पुलिस वारो मुंहिंजो पुटु गिरफ़्तार कयो वेठो आहे, मंशियात जा अॾा खुलियल आहिनि, रोड रस्तो कोन्हे, पाणी कोन्हे असांजे ज़रई ज़मीननि लाइ, पोइ रड़ियूं करण जी ज़रूरत न आहे। अदा हाणे बि वक़्तु अथव वॾेरनि जे मुखालफ़त में बीठल हिकिड़े आम गैर मक़बूल शख़्स खे वोट ॾियो। तव्हां ॾिसो, मिसाल वठूं था, नून लीग जे शींहं वारे वोट ते तव्हांखे निशान ते तव्हांखे ख़बर आहे को वॾेरो बीठो आहे, या पीपी जे तीर वारे ते को वॾेरो बीठो आहे। तव्हां कोशिश करे तीर खे बि छॾियो, शींहं खे बि छॾियो, अहिड़ी जॻह ते वोट ॾियो जिते आम हिकिड़ो जंहिंजो निशान हुजे। तव्हां कोशिश त कयो, तव्हां घटि में घटि पाण वोट ॾेई इन्हनि ज़ालिमनि खे इक़्तिदार त हवाले न कयो। तव्हां त कोशिश कयो, भले मुल्क जा मालिक सिलेक्शन करनि था, भले हू खटे वठनि था, तव्हां त पंहिंजे तरफ़ां कोशिश कयो यार। तव्हां त कोशिश कयो। भला छा थींदो जेकॾहिं तव्हां वॾेरनि खे वोट न ॾींदो, तंहिं बावजूद वॾेरो चढ़ी वेंदो, त कहिड़ो आसमान किरी पवंदो। उहे बि तव्हां असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कहर आहे यार। अॼु आख़िरी ॾींहुं हुयो फार्म जमा कराइण जो, पर 2 ॾींहं वरी पोइते कयो वियो आहे, टाइम पीरियड वधायो वियो आहे, 22 जे बजाए 24 ताईं फार्म जमा थींदा। कोशिश कयो इन्हनि वॾेरनि खे आईनो ॾेखारियो, वॾेरनि खे मुंहं में बुझो घरोड़े ॾियो, तव्हांजी ही औकात आहे, न के वॾेरा सरदार भोतार जिंदाबाद जयकार न त इहे लोड़ींदा पिया हूंदो। असांखे जेके तव्हांजा असली ख़िदमतगार आहिनि, आम शहरी, वकील, सहाफ़ी, जेकॾहिं हिकु अधु आहे त उन्हनि खे तव्हां बदज़न कयो था पिया। उहे बि हाणे वाठनि जो, चमचनि सहाफ़ियुनि जो कमाई जा ॾिहाड़ा आहिनि, को इश्तिहार जे मद में, को ॿियनि जे मद में। काई मजबूरी कोन्हे, कंहिं सहाफ़ी जो को इश्तिहार, का मजबूरी कोन्हे। हाणे मां अवामी आवाज़ जो रिपोर्टर आहियां, मूंखे 18 साल थिया आहिनि सहाफ़त में, 18 साल थिया आहिनि। केतिरनि सालनि खां मां अवामी आवाज़ सां वाबस्ता आहियां। कॾहिं बि मूंखे इश्तिहार लाइ प्रेशर न रखियो वियो आहे अवामी आवाज़ अख़बार तरफ़ां। वॾो इदारो आहे, कॾहिं उन्हनि प्रेशर न रखियो आहे। अॼु जे सहाफ़ी, चमचनि सहाफ़ियुनि जेको पाणी भरींदा वेठा आहिनि, जेके 12 ई महीना भोतारनि जे जयकार में लॻा पिया आहिनि, सभु किरिया पिया अथव भोतारनि जे बंगले ते, सभु किरिया पिया अथव भोतारनि जे बंगले ते। तव्हां जेकॾहिं उन्हनि खां पुछंदव न, अड़े भोतार जी जय जयकार, हा इदारो आहे, मजबूरी आहे, अड़े का मजबूरी कोन्हे। तव्हांजो लालच आहे, तव्हांजी दलाली आहे, तव्हांजी बेगरताई आहे। अॼु मां ARO ऑफिस वियो हुउमि जांच करण, कंहिं फार्म जमा कराया, त हिकिड़ो उते वॾेरे जो पुटु अची वियो फार्म जमा कराइण जे लाइ। कल्ह बि अची वियो, अॼु बि अची वियो, वॾेरे जो पुटु अची वियो। 4-5 ॼणा उन्हनि सां ईअं पंहिंजा वाठा गॾु हुया, अची मूंसां गॾु, मां ARO सां गॾु वेठो हुउमि, मूंसां गॾु अची वेठा था, उते वेहणो हुयो, ARO वटि फार्म जमा कराइणो हुयो। ARO खे वरी उन्हनि खे RO तरफ़ वठी वञिणो हो, पोइ तस्वीरूं वग़ैरह मुंहिंजूं कढियूं वियूं। हाणे मां चयो हाणे संगत चवंदी जो नसरुल्ला बि शायदि वॾेरनि ॾे। हाणे मां अॻु खां ARO जे ऑफिस में मौजूदु हुयुमि। हाणे कल्ह बि 3 ॾींहं बि ज़ाहिर आहे इहो अमल हलंदड़ आहे, त मां ARO खां इंफॉर्मेशन वठण लाइ वियुमि, पर मूंखे थोरो ईअं ऑकवर्ड लॻो, छो जो माण्हू फोटू वठनि पिया, फोटू शूट करनि पिया पंहिंजे वॾेरे जो, त मां खणी उथियो हलियो आयुमि। माना वेहणी पसंदि न कंदा आहियूं, ख़ुदा जो कसम वेहणी पसंदि न कंदा आहियूं। हाणे हिते मां वेठो आहियां, जेकॾहिं को वॾेरो अचे मां अचानक उथां त वॾेरो दिलि में छा सोचींदो, जो मां माना नापसंदि आहियां, त मूंखां नफ़रत कंदो आहे, मूंखां जेलस आहे, या मूंखां ड्रिजे थो। न तव्हां खां जेलस आहियूं, न तव्हां खां ड्रिजूं था। असां ज़ाहिर आहे पंहिंजो कमु त कंदासीं, ARO ऑफिस मां इंफॉर्मेशन त वठंदासीं। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, वॾेरनि खे आईनो कयो। वॾेरा तव्हांजे आॾो बिल्कुलु पधरा ऐं सॉरी टू से उघाड़ा अथव। अञा बि इन्हनि खे वोट ॾियो, पोइ यार तव्हांखे 7 सलाम आहिनि यार। अल्लाह ताला सभिनी ख़ुशि रखे। थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो, वधि खां वधि मैसेज पाण वधीक माण्हुनि ताईं पहुचाए सघूं, माना इन्हनि फिरौननि खे आईनो ॾेखारे सघूं, फिरौननि खे
इलेक्शन में वॾेरा वॾेरा फिरौननि खे हाराए सघूं, आम हिकिड़े वोटर खे, आम हिकिड़े मिडिल क्लास जे माण्हू खे खटराए सघूं। अल्लाह ताला सभिनी ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।